नाज़रीन, दादू में बिजली जी डिघी लोड शेडिंग खिलाफ़ औरतूं बे रोडन ते निकरी आयूं। दादू में हथरादू डिघी लोड शेडिंग खिलाफ़ समाजी तंज़ीम जे सॾ ते रोज़ीना जतोई, कशफ सोलंकी, हसीना लगारी, लाला कुंभर, मंसूर पंवर ऐं ॿियनि SSP मोड़ ते धरणो हयो। मुज़ाहिरीन दाहियो त 16 खां 18 कलाक गैर क़ानूनी डिघी लोड शेडिंग कई पई वञे। सेबको अख़्तियारनि खे लिखत में शिकायत कई हुई। उन बावजूद लोड शेडिंग ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। हिननि चयो त सेबको कामोरा हथ वठी बिजली चोरी कराइनि था। सज़ा वरी मीटर ते बिजली हलाईंदड़नि खे मिले थी। हिननि चयो त बिजली न हुजण सबबि खेनि सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। मासूम ॿार मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे वर चढ़ी विया आहिनि। हिननि चयो त कहर जी गर्मी आहे। उन गर्मी में बिजली न हुजण सबबि घरनि में पीअण जो पाणी बि ख़तम थी वञे थो। मुज़ाहिरीन चयो त सेबको कामोरनि पारां डिघी लोड शेडिंग जो नोटिस वरितो वञे। लोड शेडिंग ते ज़ाब्तो न आयो त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।